हैदराबाद में पुलिस क़ौम परस्त अॻवान ऐं जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो खे गिरफ़्तार कयो। रियाज़ चांडियो जीअं प्रेस क्लब हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस लाइ पहुतो हो त अॻु में ई उते मौजूद कैंट पुलिस खेसि गाॾी मां लहंदे ई गिरफ़्तार कयो ऐं थाणे ते खणी वई। पुलिस क़ौम परस्त अॻवान खे 4 कलाक हिरासत में रखण बैदि आज़ादु करे छॾियो। कैंट पुलिस पारां गिरफ़्तारी बैदि आज़ादु थियल जीए सिंध महाज़ जे अॻवान रियाज़ चांडियो हैदराबाद प्रेस क्लब में रिथियल प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुन ॿुधायो त पुलिस खेसि इन लाइ गिरफ़्तार कयो हो त हू सिंध हुकूमत ख़िलाफ़ का बि प्रेस कॉन्फ्रेंस न करे। तव्हां प्रेस क्लबुनि जा घेराव था कयो, हिन सरकार जे दौर में जबरी गुमशुदगियूं थियनि, प्रेस क्लबुनि जा घेरा थियनि, त मां सिंध जे चीफ जस्टिस खे थो चवां त अदालत पाण मुरादो नोटिस वठे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे क़ौम परस्त अॻवान जो चवणु हो त हुन पुरअमन तरीक़े सां कराची मां गिरफ़्तार थियल मुमताज़ बिरोही समेत पार्टी जे 30 कारकुननि जी आज़ादी लाइ प्रेस कॉन्फ्रेंस पे कई। असांजो वाइस चेयरमैन मुमताज़ बिरोही रोडनि ते निकितो, उनखे गुज़िरियल राति खणी गुम कयो वियो आहे 30 कारकुननि समेत। मां उन्हनि खे चयो त मूंखे नज़रबंदी ऐं गिरफ़्तारीअ जो वारंट ॾेखारियो त असांजो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी पुनल जमाली ऐं असां हलण लाइ तयारु आहियूं। जीए सिंध महाज़ पारां क़ौम परस्त अॻवाननि जी गिरफ़्तारी लाइ 23 जुलाई खां सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो बि ऐलान कयो वियो आहे। कैमरामैन शाहिदनि सां गॾु इम्तियाज़ खुसो, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।